साईं अस्सलाम वालेकुम सलाम चाला कारी तकड़ा दा वणु पगरिया पिया हो सफा साईं घर जो कमकार कया पियो अच्छा घर ठायो छा नओ न ठायो घर जो कमकार कया पियो बस यार हर को घर में कमकार मां पाण हाने तहां ॾेई अचां पियो खैर में रात मां ख्वाब ॾिठो आ त मां तहां खे चांहि थो पीआरियां तो उन ख्वाब खे सचो करण लाइ तहां ॾे अचां पियो त तहां खे वठी वञी चांहि पीआरियां न बाबा तुझी चांहि बस भलिया तू असां न मां बि एॾे ई वञा तो होसी ताईं हलाए तो चांहि तुझी न पींदुमि ईअं न कयो मां तहां खे दिलि सां थो चवां न बाबा तू बेइज़ती कंदे वरी 4 माण्हू खिलाईंदे असां ते अॻ में पाड़ो सॼो खिले तो न 4 माण्हू न घटि में घटि लख ॾेढ त खिलनि न इहो तरीक़ो त न आहे न मां कॾहिं तव्हां खे तंग न कयो आहे घिटीअ में ॾिसो मूंखे पंहिंजे कम तां वञण जो तव्हां पंहिंजे कम सां वञो ॾिसो मुंहिंजी दिलि थी चवे मुंहिंजी दिलि न टोड़ियो हलो हलो चाहे माता मूंखे का घटि वधि ॻाल्हि करे कुझु बि न थींदो मुंहिंजी दिलि थी चवे ख्वाब जेको मां ॾिठो आहे न उहो मां सचो कयां माण्हू ख्वाब लहंदो आहे त को तिको को ब्रोस्ट को कढ़ाई का मानी चांहि जो ख्वाब उहो वरी अॻिते जेको आहे मथां ख्वाब ॾिसां न फिलहाल चांहि जो ॾिठो आहे ग़रीब माण्हू न ख्वाब में छा थो ॾिसे ख्वाब बि ग़रीब माण्हू ॾिसंदा आहियूं ख्वाब में ॾिसां थो त मां तव्हां सां ईअं ई मिली वियो आहियां ॿुध रस्ते में तव्हांखे चवां थो साईं चांहि पीआरियां मां तव्हांखे तव्हां चओ था हलो ठीकु आहे हलो पीआर थकल बि लॻो था कम बि कयो त पकिड़िजी आओ अच्छा त माना ख्वाब में चांहि पीआर बसि छड़ो हाणे चांहि आहे या केक बि आहे बिस्कुट बसि मां चवां थो चांहि रुॻो पीओ त मुंहिंजो ख्वाब सचो थिए बसि सही आहे तुंहिंजे रूह खे शांती थिए हा बसि मूंसां गॾु हलो साम्हूं कुर्सियुनि ते वेहूं था न अचो तव्हांखे मां चांहि पीआरियां थो न साईं अस्सलाम वालेकुम ख़ुशि आहियो ख़ैर बाबा साईं ख़ुशी ख़ैर जी वे साईं शायदि मस्तूरी साहब असांजो दोस्त आहे जी साईं ख़ुशि आहे रात साईं अहिड़ो कमु थियो आहे राति जो ईअं मां सुतो पियो हुउसि अधु राति हुजे ईअं 3:30-4 पिया थियनि ऐं तो ख्वाब ॾिसां मां ख्वाब में ॾिसां थो त साईं मूंसां मिली वियो आहे रस्ते में अच्छा मां हिनखे चवां थो हलो मां तव्हांखे चांहि पीआरियां हे बि चए थो त ठीकु आहे हलो ख्वाब में दुबई में ॾिसंदो आहे को ॿी का मुल्क में ॾिसंदो आहे घर में ॾिठो अथई चांहि थो पीआरे ख्वाब ॾिसो लानत ॿुधो न साईं तव्हां ई मुंहिंजे बदिरां को पलव वठोसि हाणे हिनखे वठी आयो आहियां हिते बसि तव्हां हिनखे चांहि पीआरियो रुॻो न साईं चांहि छो पीआरे तव्हां पीआरियो न बाबा साईं मां त ख्वाब ॾिठो आहे न छोड़ चांहि पीआरे मारे ख्वाब ॾिठो सुतो तू पे असां पे एक पाड़े में वेठा आहियूं चांहि मां पीआरे साईं छो जाई चांहि पिया ख्वाब तू लथो ख्याल कर चांहि त मां ई थो पीआरियां तव्हांखे मां ई थो चवां न शायदि मस्तूरी साहब खे न त चांहि त तूं चवेसि थो महिमान तुंहिंजो आहे तूं चांहि ख्वाब तूं लथो आहे या हिन लथो आहे त चांहि तूं पीआर न मां ई त पीआरियां थो न साईं तव्हां चांहि घुरायो बसि छा पागल आहे छा ये जी पतो भाई के बदला वटेस मुझे रूह के जानती थे ये जी घर जी पे खाबला वो घर में अरे कारो मु आगे भी थी आने त डबल थी वैसे पाड़े में ठोको आ हिकड़ो मिनट भला असलम भाई के दिसास बस हिले चाय पियारे बस के साईं भी दोस्त आईडी गाल खाब में इयो ॾिठी त को बेइज्जती भी करे तो न तो खाब टूट रही हो भगो गाने बेटा मेहमान जे जे पाड़े में कई त ना अदा असलम बा हां चाला किथे अदा बेगे घुराई दो अच हिकड़ो मिनट सा चेरे हा बाहर वेठा चौक ते हां मस्तोई साहब हिकड़ो मिनट चाय अच्छा चाय पियारे बस के यार बेगे घुराई पेनू साईं अस्सलाम वालेकुम साईं बाबा अचो हेरो बियो साईं हेरो खुश आयो खैर हे साईं अस्सलाम साईं मां तू बकवास न कर साईं असा पाड़े में रहंदा हूं समझी हिन खाब लदो आ त मुखे चाय पियारे तो हाणे उहा चाय वरी साईं शायद साहब वठी आवा हे चवे तो बेस्ता मां हिनखे चाय छो पियारिया जवाब मिली वई हाणे तव्हां ॾे फोन कई तई हाणे मुखे तव्हां चाय पियारे चाय एडी भली पचाईंदो आ कंडियारे जे मेन जेको चौक आ उते होटल हुयो साईं चाय एडी भली चाय पचाईंदो आ हिन में महिमाननि पिनण जी आदत अञा तक ओ मुजाला ये दिसला मां भी आई गाले बेस्ता सताई अरे मुझी मरने साईं साहब का सताई महिमान पिनई गोले अरे गोश्त राख चाय शक्की केडो तो थे साईं ये क्यों पर तोखे भी शाबल सा हिन गडियो वधी चाय जे दुकान कढ मां पाजे घरा पे अचा नग में मिलियो आ साईं हाणे निकरी त छड़ियो बस हर गाल के शायद साहब ता ने प्यारी असलम चाय ठाइंदो वीआईपी दूध पत्ती साईं तू चाय पियारे बस मां ठुप अरे चाहे छो प्यारे मेहमान तू आ खाब तू लतो आ ओडा
घिटीअ मां मूंखे तूं वठी आयो आहे त चांहि हे छो पीआरे साईं मां ज़रियो थो थियां न ज़रियो छाजो ज़रियो थिए थो चांहि तूं पीआर न सलाह तूं तो वणे न ज़रियो तो दे तू ॾियो तोखे पिनाए तू अरे हाणे तव्हांखे चांहि पीअणी आहे न पीअणी असलम भाउ बि बेइज़ती कई शायदि भाउ बि कई मां बि कई मैं अञा बि तूं जे हिते वेठो आहे त पोइ लालच असांजे मुंहुं उहा त आहे पर मसलो इहो आहे साईं हाणे असलम भाउ एॾी भली चांहि पचाईंदो मां इहो पियो चवां तव्हांजा मथा बि मिलनि था पाण में चांहि पीआरींदो साईं मथा मिलनि या टंगा मिलनि या नक मिले मसा चांहि न पीआरींदासीं तूं ख़्वाब लधो आहे चांहि पीआ हे छो पीआरनि वठी तूं आहीं सलाह तो आहीं तूं अञा असां ॿिन्ही खे चांहि पीआर असां चऊं माना असलम भाउ तूं बि चांहि नथो पीआरे हे छो पीआरे यार नाज़ुक हथ सां चांहि ठाहे अची हे नाज़ुक आहे हे उठ जा पेर अथसि मगज़ जेको आहे ॾिसे मेह जो अथसि उहो बि चांहि हे पीआरे अरे हाणे ठीकु आहे हा हाणे हा पे हे ॾिसे साईं बसि हाणे वॼाए छॾियो यार बजाए तूं छॾियो आहे केॾो किनो थिए थो अञा यार शर्म नथो अचे साईं हाणे हा साईं महिमान चांहि पीआरे चङो हाणे ॻाल्हि ॿुधो साईं शाहिद साहिब बि न पीआरी चांहि असलम साहिब न पीआरी हाणे भलो आहे बसि तव्हां विचो चांहि पीआरियो मां छो पीआरिया जितो चओ चांहि मज़ाक न कंदो कर मां एॾो तवई पास जी ख़्वाब तूं लधो आहे चांहि पीआर न तूं मां छो चांहि पीआरे तूं पंहिंजे दोस्त वठी आई उन वटि वठी आई उन न कई इनकार कयो हिन ॾे वठी आयो हिन खे फोन कई हिन बि इनकार कयो मां छो पीआरे कहिड़े खाते में तव्हां ते फर्ज़ थिए छा जो हेॾे फर्ज़ थिए थो वञ किना माण्हू वरी परे थियो चांहि नमूनो ॾिसेसि दग में ख़्वाब लधो अथई न कीअं तू मोतबर माण्हू आहे हम वटि मोतबरी कान्हे का ओ इहा ॻाल्हि हाणे शकी तू मोतबर आहे तूं पीआर मां बेइज़्ज़तो आहियां परे थियो तूं छॾी थो कर मां न पीतो मां न पीआरींदो पैसा ॾे पीऊं था मां छो पीआरियां मां चांहि करे परे थी हलो